जनाब एसएसपी साहब तनीर हुसैन तुनियो साहब मूंसां नाजाइज़ी कई वई आहे। मां तव्हांजे हाउस जो मैकेनिक हुयुमि, एसी मैकेनिक। मूंसां नाजाइज़ी कई वई आहे। वॾो मुंशी ईदन नापर जंहिं मूंखे चयो जेको तोखे दुकानु आहे हुन जा मां 5000 वठंदुमि, उन जे बावजूदि मां हुनखे न कई। उन चयो 5000 नथो ॾे त पंहिंजी रन पेश कर। छो मां हेॾो भड़ू आहियां, मां हेॾो बेगरत आहियां जो मां हुनखे रन पेश कयां? मूंखे हिन टिनि बचनि जो कसम आहे, हिन जी बेगरत जी दुनिया लुटी वञे। हिन बेगरत मूंसां ज़ुल्म कयो आहे। हिन दुनिया सां माण्हुनि खे जेको आहे ग़लति गाइड करे मूंखे ब्लैकमेल कयो आहे, मूंखे ज़हनी टॉर्चर ॾिनो आहे, जंहिंमें डीएसपी एडमिन रियाज़ मलिक बि गॾु अथसि, जंहिंमें डीएसपी हेड क्वार्टर्स बि गॾु अथसि, जंहिंमें आरआई साहब बि गॾु अथसि। सभिनी जी मां शिकायत कयां थो तव्हांखे, मूंसां तव्हां सां मिलणु नथो वञे। टिनि बचनि जो कसम आहे तव्हां सां मिलणु नथा ॾियनि। उन्हनि मिस्त्री हिकिड़ो ॿियो पठाण चूंडियो आहे जो तव्हां मुंहिंजी अपील क़बूल नथा कयो। मां सुभाणे खे ॾींहं में पाण खे पाण मारींदुमि। इहे बेगरत मुंशी मूंखे क़बूल न आहिनि। वॾे मुंशी सां गॾु हिकु अबद मंगी, ॿियो जवाद मंगी, टियों सजू मंगी। इहे जेके आहिनि पाण में कॉम्पिटिशन कई वेठा आहिनि, इहे बेगरत आहिनि। इन्हनि खे हटायो वञे, न त मां पाण खे पाण शूट कंदुमि। इहो तव्हां सां वाइदो आहे मुंहिंजो, न त मुंहिंजो इंसाफ़ कयो।